ज़ुल्म जी इंतहा थी दी तपो बढ़धक मतल हूंदा। कभी दर्द है तो दवा नहीं, जो दवा मिली तो शिफा नहीं। वो जुल्म करते हैं इस तरह जैसे मेरा कोई खुदा नहीं। इंसाफ ये एक बहुत बड़ा लफ्ज़ है, लेकिन इस्लामी जमहूरिया पाकिस्तान में किसी और ही मतलब के लिए इस्तेमाल होता है, जो मजलूम के लिए सज़ा और जालिम के लिए जज़ा बन जाता है। 31 अगस्त 2020 को दिन के वक्त शेरियार और शेरू को सरेआम हथुंगी के चौक पर गोलियां मारकर शहीद कर दिया गया। इस वाक़े को 22 दिन गुजरने के बावजूद सांगड़ पुलिस ने कोई गिरफ्तारी नहीं की और ना ही मुजरिम ज़ाहिर हुए। HRJDO हुकूमत सिंध, IG सिंध और तमाम आला इदारों से अपील करती है कि शेरियार और शेरी के कातिलों को गिरफ्तार करके इबरतनाक सज़ा दी जाए। जिते हाकिम ॾाढा थींदा हन उते ॾींहं बि अहिड़ा ईंदा हन। जिते हाकिम ॾाढा थींदा हन उते ॾींहं बि अहिड़ा ईंदा हन। ॿी कहिड़ी ग़ुलामी थींदी आहे जा ॾंभ न कंहिंखे ॾींदी आहे। ॿी कहिड़ी ग़ुलामी थींदी आहे जा ॾंभ न कंहिंखे ॾींदी आहे। हीअ धरती नाहे दरिंदनि जी ऐं अंधनि दौलतमंदनि जी। पुछूं आख़िर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे। पुछूं आख़िर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे। असांजो ॾोह कहिड़ो आहे। असां माण्हू न माराया असां टावर न केराया। असां माण्हू न माराया असां टावर न केराया। असांखे तालिबा आहियूं न को थियण ई था चाहियूं। अज़ल खां अमुन जा हामी ॿुधायो का ॾिठव खामी। असां को रूस खे टोड़ियो असां को रूम खे ॿोड़ियो। ख़तातन खे त सम्झायो हथनि सां मुल्क जन जोड़ियो। हशर छो गैर जहिड़ो आहे। असांजो ॾोह कहिड़ो आहे। HRJDO न्यूज़ से अब तक के लिए बस इतना ही। मज़ीद खबरों और अपडेट्स के लिए देखते रहिए HRJDO न्यूज़।